Assalamualaikum साथियों, आओ यहाँ मुझे प्यार सरमाश इशरात अली ऑटो डार्न स्टेट सर्किल दौलत टीम मेंबर जेको पाण मौजू आहे वो पढ़े में पढ़ण जा मौक़ा जो डॉक्टर शाहनाज साहब ने लिखियल आहे जंहिंमें पाण मुख़्तलिफ़ सवालनि जा जवाब पे ॾिना जंहिंमें अॼु पाण सवाल आहे स्कॉलरशिप जा कहिड़ा क़िस्म हूंदा आहिनि। मेरिट जे बुनियाद ते मिलंदड़ स्कॉलरशिप, ज़रूरत जे बुनियाद ते मिलंदड़ स्कॉलरशिप, मख़सूस शागिर्द या लाइक तरफ़ां मिलंदड़ स्कॉलरशिप, मख़सूस मज़मूननि में मिलंदड़ स्कॉलरशिप, मख़सूस यूनिवर्सिटी में मिलंदड़ स्कॉलरशिप, मख़सूस प्रोफेसर तरफ़ां मिलंदड़ स्कॉलरशिप, मख़सूस प्रोजेक्ट तरफ़ां मिलंदड़ स्कॉलरशिप, कहिड़ा मुल्क स्कॉलरशिप मुहैया कंदा आहिनि। मुख़्तलिफ़ मुल्कनि जूं हुकूमतुनि तरफ़ां, मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे तरफ़ां, बैन अल-क़ौमी इदारनि जे तरफ़ां, ॿियनि अल-क़ौमी इदारनि तरफ़ां, मशहूर माण्हुनि तरफ़ां, मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि तरफ़ां, मुख़्तलिफ़ प्रोफेसरनि तरफ़ां ऐं मुख़्तलिफ़ चटाभेटीअ जे इम्तिहान में पास थियण करे। स्कॉलरशिप ॻोल्हण जो तरीक़ेकार छा आहे? स्कॉलरशिप हासिल करण लाइ पंहिंजी तइलीमी क्वालिफिकेशन मुताबिक़ सभ खां पहिरीं दुनिया जे मुख़्तलिफ़ मिलंदड़ स्कॉलरशिप स्कीमुनि ते नज़र रखणु घुरिजे ऐं उन्हनि लाइ घुरिबल शयूं पूरियूं करे रखणु घुरिजे। उन लाइ मुख़्तलिफ़ मुल्कनि जी तइलीम जी वज़ारत जी वेबसाइट, संदसि सफ़ारतख़ाने जी वेबसाइट, मुख़्तलिफ़ फ़लाही तंज़ीमुनि जी वेबसाइट या वरी संदसि ईंदड़ इश्तिहारनि ते नज़र रखणु घुरिजे। वीडे पंहिंजी पसंदि जी यूनिवर्सिटी जी वेबसाइट ते बि नज़र रखणु पाजे या वरी कंहिं ख़ासि प्रोफेसर सां गॾु राब्तो करणु घुरिजे जंहिं वटि फंडिंग हुजे। ईअं वरी मुख़्तलिफ़ ऑनलाइन डेटाबेस ते वक़्त जांच करण खां वेंदे मुख़्तलिफ़ रिसर्च जे स्कॉलरशिप ग्रुप्स ते पुछा कंदो रहणु घुरिजे। स्कॉलरशिप लाइ दरख़्वास्त ॾियण जो तरीक़ेकार छा आहे? अक्सर बैनुल क़ौमी सतह ते स्कॉलरशिप लाइ दरख़्वास्त ॾियण जो तरीक़ेकार ऑनलाइन हुजे थो, जिते दरख़्वास्त फार्म भरे ऐं घुरिबल काग़ज़ अटैच करे सघिजनि था, पर उन खां अलावा ॿिनि मुल्कनि जी हुकूमत विच में एक्सचेंज प्रोग्राम तहत या लोकल गवर्नमेंट या पाकिस्तान हायर एजुकेशन जी ताउन सां हलंदड़ स्कॉलरशिप प्रोजेक्ट में ऑनलाइन दरख़्वास्तनि सां गॾु घुरिबल काग़ज़ पोस्ट बि करण लाइ चयो वियो आहे। स्कॉलरशिप लाइ क़ाबिलियत जा कहिड़ा शर्त आहे? कंहिं बि स्कॉलरशिप लाइ क़ाबिलियत जो शर्त स्कॉलरशिप जी नौइयत मुताबिक़ हूंदो आहे। जीअं के स्कॉलरशिप्स मुख़्तलिफ़ ख़िते जे शागिर्दनि लाइ हूंदियूं आहिनि, जीअं अंडर डेवलपिंग मुल्क के वरी कंहिं बि शागिर्द जी पुराणी डिग्री जी परसेंटेज, संदसि उमिरि, फीड, कंहिं बि ॿोलीअ जे अचण या उन जी महारत जे RAJ स्कोर ऐं घुरिबल प्रोपोज़ल जे मुयारी जो बि शर्त हूंदो आहे। स्कॉलरशिप लाइ अप्लाई करण जो कहिड़ो मुनासिब वक़्तु आहे? अक्सर बैनुल क़ौमी यूनिवर्सिटियुनि में दाख़िलनि जो सिलसिलो साल में 2 या 3 दफ़ा थिए थो, पर सेप्टेम्बर महीने में शुरू थींदड़ सेशन वधीक अहम हुजे थो। बैनुल क़ौमी इदारे तौर ते सेप्टेम्बर में दाख़िलनि जो सिलसिलो गॾियल शुरू थिए थो ऐं कॉलेज जा रिज़ल्ट बि ताज़ा अचनि था। तंहिं करे अक्सर मिलंदड़ स्कॉलरशिप जनवरी महीने में अनाउंस थियनि थियूं, जिन जी रिज़ल्ट दरख़्वास्त ॾियण जे वक़्तु दिसंबर जनवरी खां अप्रैल मई ताईं हुजे थो ऐं जून में रिज़ल्ट अनाउंस थी वञे थी। इनवायरमेंट जुलाई जी आख़िर में या अगस्त या सेप्टेम्बर में क्लास हलाए वञनि था। अहिड़ी तरह साल जो ॿियो सेशन फेबरवरी में थिए थो, जंहिं लाइ दरख़्वास्त फार्म अक्टूबर खां नवंबर ताईं घुरिया वञनि था ऐं क्लास जनवरी जे आख़िर या फेबरवरी में शुरू कया वञनि था, पर स्कॉलरशिप ख़ासि तौर सेप्टेम्बर या वारे सेशन में अनाउंस थियनि थियूं। उन करे कोशिशि करे माण्हू दाख़िला सेप्टेम्बर वारे सेशन में वठे। दाख़िला हासिल करण लाइ घुरिबल काग़ज़ आहिनि। दाख़िला PhD या MPhil में वठणी आहे त ज़रूरी डिग्री सर्टिफिकेटनि ऐं ट्रांसक्रिप्टनि सां गॾु पंहिंजी फील्ड में किन बि ॿिनि प्रोफेसरनि या ज़िम्मेवार माण्हुनि जो लेटर ऐं रिसर्च प्रपोज़ल हुजणु घुरिजे। पर जे दाख़िला बैचलर डिग्री प्रोग्राम में आहे त रिसर्च प्रपोज़ल जी ज़रूरत न आहे। कुझु मुल्कनि जी यूनिवर्सिटियूं में दाख़िला या स्कॉलरशिप मिलण लाइ घुरिबल काग़ज़नि सां गॾु अंग्रेज़ी ॿोली जी महारत या सर्टिफिकेट यानी IELTS या TOEFL घुरिबल हुजे थो, या उन सां गॾु ॾेही तौर बैनुल क़ौमी GRE जो पास हुजणु ज़रूरी हूंदो आहे।
पर अहिड़ी क़िस्म जूं स्कॉलरशिप कुझु मुल्कनि या मख़सूस स्कॉलरशिप लाइ हूंदियूं आहिनि जेके बि करे छॾिजनि त वधीक किफ़ायत साबित थींदो, पर उन्हनि जो जे हुजनि न हुजण जी मौक़ा अनेक हुजंदा। थैंक यू।